ब्रेकिंग न्यूज़ से कराची जे वधीक 6 यूनियन कमेटियुनि जा रखियल नतीजा जारी थी विया आहिनि। पीपल्स पार्टी सिंगल लार्जर पार्टी बणिजी वई। पीपल्स पार्टी 104 यूनियन कमेटियुनि ते कामयाबी हासिल करे सिंगल लार्जर पार्टी थी वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे जमात इस्लामी 87 ऐं पीटीआई 42 यूनियन कमेटियुनि ते कामयाब थी आहे। नून लीग 8, जेयूआई 3 ऐं टीएलपी 1 यूनियन कमेटी ते कामयाबी माणे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे। कराची जे वधीक 6 यूनियन कमेटियुनि जा रखियल नतीजा जारी। पीपल्स पार्टी सिंगल लार्जर पार्टी बणिजी वई। पीपल्स पार्टी 104 यूनियन कमेटियुनि ते कामयाबी हासिल करे सिंगल लार्जर पार्टी थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची डिवीजन में थियल मकानी चूंडुनि जे बाक़ी 7 यूनियन कमेटियुनि जा जेके नतीजा रुकियल हुआ उन्हनि मां जेको आहे इलेक्शन कमीशन 6 यूनियन कमेटियुनि जा नतीजा जेके आहिनि उहे जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन मूजिबि मकानी चूंडुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी 246 यूनियन कमेटियुनि मां 104 यूनियन कमेटियुनि ते कामयाबी हासिल करे कराची सिंगल लार्जेस्ट पार्टी थी वई आहे। उनखां अलावा जमात इस्लामी 87 यूनियन कमेटियूं जेके आहिनि उहे हासिल कयूं आहिनि ऐं ॿिए नंबर ते आई आहे। ऐं अहिड़ी रीति पीटीआई 42 यूनियन कमेटियुनि ते कामयाब थी आहे। उनखां अलावा नून लीग 8 यूनियन कमेटियुनि ते कामयाबी हासिल कई आहे। जेयूआई 3 ऐं टीएलपी 1 यूनियन कमेटी ते कामयाबी हासिल कई आहे। बाक़ी 1 यूनियन कमेटी सुल्तानाबाद जो नतीजो जेको आहे अञा ताईं रुकियल आहे। हिन वक़्त ताईं आयल नतीजनि मूजिबि 246 यूनियन कमेटियुनि मां जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी 104 ऐं नून लीग जेयूआई ऐं टीएलपी जूं 12 सीटूं जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इत्तेहादी पार्टियूं आहिनि उहे मिलाए जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको नंबर आहे उहो 118 यूनियन कमेटियूं थी वञे थो। जी शबीर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।